दादू में सेप्को अमले शहर जी नजम कॉलोनी जो सड़ी वियल ट्रांसफार्मर सार्फिन जे चंदे ते ठहराइण बाद इंजीनियर ऑफिस में रखी छॾियो। 20 ॾींहनि खां ट्रांसफार्मर न लॻण सबब सख़्त गर्मी में बिजली बंद हुजण सबब रहवासी अज़ाब में मुब्तला। एहतिजाज अदालत वञण जो चिताओ। तफ़सीलन मूजिब सेप्को अमले 20 ॾींहं अॻु नजम कॉलोनी दादू जे सड़ी वियल ट्रांसफार्मर खे पाड़ेसरनि खां 70,000 रुपया चंदो वठी ठहराइण बाद कॉलोनी में लॻाइण बदिरां इंजीनियर सेप्को जे ऑफिस में रखी छॾियो आहे, जंहिं सबब रहवासी सख़्त अज़ाब भोॻे रहिया आहिनि। नजम कॉलोनी के रहवासिन आसिफ लिगारी, असलम मीरानी, ताहिर लिगारी, आरिफ पंवर, मोहम्मद खान की अगवानी में दादू प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख्त नारेबाज़ी कई, जंहिं सबब कचहरी रोड ते 2 कलाक ट्रैफिक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन दाहियो त सेप्को सिटी ट्रे फीडर जे एलएस मुजीब कुरैशी के 20 ॾींहं अॻु सड़ी वियल ट्रांसफार्मर ठहराइण लाइ कॉलोनी वासिन चंदो करे 70,000 रुपया ॾिना। एलएस ट्रांसफार्मर ठहराइण बाद इंजीनियर सेप्को निसार गाड़ी जे चवण ते संदसि ऑफिस में रखी छॾियो आहे ऐं ट्रांसफार्मर लॻाइण सबब 5,000 आबादी वारे इलाइक़े में 20 ॾींहनि खां बिजली नाहे। सख़्त गर्मी में पीरसन ॿार बीमार थी पिया आहिनि। पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। इंजीनियर सेप्को सां मिलियासीं, जंहिं चयो त बिल अदा कया वञनि त ट्रांसफार्मर लॻाईंदासीं, जंहिं बाद बिल अदा करे सेप्को इंजीनियर खे ॾिना विया। हाणे सेप्को अमलदार बिजली जो ट्रांसफार्मर लॻाइण ऐं बिजली बहाल करण लाइ 2 लख रुपया रिश्वत तलब करे रहियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि ट्रांसफार्मर लॻाए बिजली बहाल न कई वई त ॿी सूरत में असीं अदालत में सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ सिधो केस दाख़िल कराईंदासीं। जॾहिं त राब्तो करण ते एक्सीएन सेप्को निसार गाड़ी मौक़ुफ़ वठण लाइ बार फोन कई वई, इन्हनि कॉल अटेंड न कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची